नाज़रीन अवां सां बुलेटिन में अहम ख़बर शेयर कयूं पिया त पीपल्स पार्टी आम चूंडनि जे हवाले सां वेबसाइट लॉन्च करे छॾी आहे। पीपी तरफ़ां चुनो नई सोच जे उनवान सां वेबसाइट लॉन्च कई वई आहे। मंशूर में ॼाणायो वियो आहे त ग़रीबनि, बेज़मीननि ऐं महिनत कंदड़नि खे रिहाइशी घर ॾिना वेंदा। भूख मिटायो प्रोग्राम शुरू कयो वेंदो। मंशूर में चयो वियो आहे त उजरत ते कमु कंदड़नि जी आमदनी खे बीणो कयो वेंदो। समूरनि स्कूल वेंदड़ ॿारनि खे खाधो फराहम कयो वेंदो। मंशूर में ॼाणायो वियो आहे त नौजवान खे यूथ कार्ड जारी कया वेंदा। यूथ कार्ड ज़रिए तालीम याफ़्ता मर्द ऐं औरतुनि खे हिकु नए साल ताईं वज़ीफ़ो ॾिनो वेंदो। मंशूर में चयो वियो आहे त मज़दूर कार्ड ज़रिए हेल्थ इंश्योरेंस हासिल करे सघिबी। मज़दूर कार्ड ज़रिए ओल्ड एज बेनिफिट हासिल करे सघिबो। पीपल्स पार्टी तरफ़ां मंशूर में चयो वियो आहे त हारी कार्ड जारी कयो वेंदो। हारी कार्ड ज़रिए DAP ऐं यूरिया भाण ते सब्सिडी ॾिनी वेंदी। हारी कार्ड ज़रिए फसलनि जी इंश्योरेंस कराई वेंदी। हिकु भेरो ॿीहर अवां सां बुलेटिन में अहम ख़बर शेयर पिया कयूं। पीपल्स पार्टी तरफ़ां आम चूंडनि जे हवाले सां वेबसाइट लॉन्च करे छॾी आहे। पीपी तरफ़ां चुनो नई सोच जे उनवान सां वेबसाइट लॉन्च कई वई आहे। मंशूर में ॼाणायो वियो आहे त ग़रीबनि, बेज़मीननि ऐं महिनत कंदड़नि खे रिहाइशी घर ॾिना वेंदा। भूख मिटाओ प्रोग्राम शुरू कयो वेंदो। मंशूर में ॼाणायो वियो आहे त उजरत ते कमु कंदड़नि जी आमदनी खे बीणो कयो वेंदो। समूरनि स्कूल वेंदड़ ॿारनि खे खाधो फराहम कयो वेंदो। मंशूर में ॼाणायो वियो आहे त नौजवाननि खे यूथ कार्ड जारी कया वेंदा। यूथ कार्ड ज़रिए तालीम याफ़्ता मर्द ऐं औरतुनि खे हिकु साल ताईं वज़ीफ़ो ॾिनो वेंदो। मंशूर में ॼाणायो वियो आहे त मज़दूर कार्ड ज़रिए हेल्थ इंश्योरेंस हासिल करे सघिबी। मज़दूर कार्ड ज़रिए ओल्ड एज बेनिफिट हासिल करे सघिबो। पीपल्स पार्टी तरफ़ां मंशूर में चयो वियो आहे त हारी कार्ड जारी कयो वेंदो। हारी कार्ड ज़रिए DAP ऐं यूरिया भाण ते सब्सिडी ॾिनी वेंदी। हारी कार्ड ज़रिए फसलनि जी इंश्योरेंस कराई वेंदी।